सिंध जे सामूंडी बेटन जे पट्टीअ ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ पोरियत मुज़ामत पारां बेट बचायो सिंध बचायो शहबाज बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में सियासी समाजी तंज़ीम जस्कम, STP, SUP, सिंध सुजागी फोरम जे अॻुवाणनि पोरियत मुज़ामत जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मसरूर शाह, सजाद बुरगुड़ी, मेहरान मेमण, SUP जे अॻुवाण रोशन बुरड़ो, जस्कम अॻुवाण दीदार शाम, आकाश अंसारी, जामी चांडियो, इमदाद चांडियो, आज़ाद मीरवाई, दोस्त अली लिगारी, अमजद रिंद, पीर नुनारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध सुजाग थी चुकी आहे। सिंध जी सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। सिंध जे बेटनि ते कब्ज़े करण वारो ऑर्डिनेंस फौरी तौर वापसि वरितो वञे। सिंध जे बेटनि ते साहिली पट्टी खे जेको कब्ज़ो करण जी कोशिश थी रही आहे, उन सदारती ऑर्डिनेंस गैर आइनी सदारती ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ ही हिकिड़ी शानदार मार्च थी आहे ऐं असांजो उन मार्च में इहो मुतालबो रहियो आहे त ही सदारती ऑर्डिनेंस जेको आहे फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं साॻे वक़्तु असांजी सिंध सरकार खां बि इहा डिमांड आहे जंहिं पहिरें मरहले में NOC ॾिनी हुई त इहा सिंध असेंबली में करारदाद पेश करे इनखे रद्द करे उन खां पोइ सेनेट में ऐं गॾियल मफ़ादनि जी काउंसिल में इन मामले खे खणी करे इन चैप्टर खे क्लोज़ करे कयो वञे। ॿी सूरत में सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध में समूरनि ज़िलनि में एहतजाज थी रहिया आहिनि ऐं एहतजाज तेज़ थींदा ऐं ही हिकिड़ो ऑर्डिनेंस बुनियादी तौर ते नवे क़िस्म जो 1 यूनिट नाफ़िज़ करण जी हिकिड़ी कोशिश आहे। पीपुल्स पार्टी ऐं PTI गॾियल तौर ते सिंध जे सामूंडी बेटनि ते जेको कब्ज़ो कयो आहे, असां सम्झूं था त सिंध जी वाधाने ते सिंध जी जाग्राफी हदुनि ते हिकु तरफ़ जेकी साज़िश थी आहे सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए, उहा पीपुल्स पार्टी पंहिंजी करप्शन खे रोकण जे लाइ हुननि खे NOC जारी कई आहे। उन करे असां सम्झूं था त सिंध जे क़ौमी मसइले ते सिंध जो माण्हू तमामु हिसास आहे। हीअ सॼी सिंध जेको आहे गुज़िरियल 1 महीने खां जीअं पीपुल्स पार्टी इहो ऑर्डिनेंस जारी कयो आहे त माण्हू निकिता आहिनि। हीअ सिंध जी वाधाने ते सिंध जी जाग्राफी हदुनि ते सिंध जे तारीख़ी समुंडनि ते जेको कब्ज़ो आहे, ग्लोबली इन्वायरमेंट जो क्राइसिस अलॻि पैदा थींदो। छो जो तव्हांखे ख़बर आहे त भई समुंड जेके आहिनि उहे साॻे वक़्तु जेको आहिनि हिकिड़ा तमामु वॾा रिसोर्सिस आहिनि फिश जा। जेके माण्हू फिशरीज़ सां लाॻापियल आहिनि उन्हनि खे ख़बर आहे उन्हनि जे अॻियां समुंड जी कहिड़ी अहमियत आहे। उन सॼे रीजन में तमामु वॾी फिश थिए थी, मैंग्रोव्स जा ट्रीज़ आहिनि जेके सॼो ग्लोबली इन्वायरमेंट मुतासिर ईंदी। हीउ सॼो लैंड जो रुगो इशू न आहे, हीउ ग्लोबल जो इशू आहे। हितां जी इंडिजीनियस माण्हू जे राइट जो इशू आहे ऐं प्रोविंस ऐं सेंटर जो इशू आहे। ऐं इन खां वधीक असीं ईअं था चऊं त भई हीउ इशूज़ जेको आहे उहो नेचर जो बि इशू आहे त भई सिंध जी ज़मीन आसमान जे विच में जेका बि शइ आहे उहा सिंधी माण्हुनि जी आहे, उन ते सिंधी माण्हुनि जो राइट आहे। असां कंडेम था कयूं सिंध गवर्नमेंट खे बि ऐं वफ़ाक़ खे ॿिन्ही खे, छाकाणि सिंध गवर्नमेंट जो पास हुनखे रस्तो ॾेखारियो, वफ़ाक़ हुन ते ऑर्डिनेंस कयो ऐं असांजे नज़र में ॿई धुरियूं जेके आहिनि सो ॾोहार आहिनि सिंध जे अवाम जे साम्हूं। असां मुतालबो था कयूं त इहो जेको बेटनि जे हवाले सां इमीडिएटली जेको आहे सो इहो ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी वफ़ाक़ जी सिंध जे कंहिं बि ज़मीन ते जेको आहे सो कब्ज़ो या इंटरफेरेंस असांखे क़बूल कोन्हे। जेके जज़ीरा आहिनि, चाहे पाणी हुजे चाहे धरती हुजे, उहा आहिस्ते आहिस्ते वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े में थी करे ऐं आख़िर में जेके जज़ीरा आहिनि जंहिंमें असांजा मलाह वेठल आहिनि ग़रीब जिन ते, ऐं उन खां अलावा असां जेके सिंधी आहिनि उन्हनि खे उहा ई ख़बर आहे त उहा ऑर्डिनेंस बिना उहे सिंध जी मिल्कियत आहे, न कि उहे वफ़ाक़ जी मिल्कियत आहे, न कि उहे वरी पीपल्स पार्टी जी आहे। ही सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं ही चाहिनि था त ईअं ई असीं गैर क़ानूनी ऑर्डिनेंस हाणे पूरी जेका साहिली पट्टी आहे उनखे कब्ज़े में आणियूं ऐं सिंध जो जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि ते बि इन्हनि गैर क़ानूनी ऑर्डिनेंस जे थ्रू कब्ज़ा कया वञनि। पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। हिन वक़्तु हर पार्टी हर तंज़ीम हिन वक़्तु रोडनि ते आहे ऐं चाहे थी त इहे ऑर्डिनेंस वापसि वरिता वञनि। अवामी समुंड तव्हां ॾिसो पिया, ही जेके सिंधी सुजाग थिया आहिनि, सिंधी न्याणियूं, सिंधी भेनरूं ऐं सिंधी माइरूं, ही जेके उथिया आहिनि इन लाइ उथिया आहिनि त असां पंहिंजे बेटनि ते, सिंध जी मिल्कियतनि ते, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु क़तई कोन ॾींदासीं ऐं असां इहो क़तई कोन बर्दाश्त कंदासीं त वफ़ाक़ नाजाइज़ ऐं हिकिड़ो गैर क़ानूनी गैर आइनी ऑर्डिनेंस जारी करे ऐं सिंध जी मिल्कियत ऐं सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk